कचरी ओ कचरी छा थियो वरी छा थियो 5 मिंट है भाई छा बियो कचरी केडा वही हुई है ब्यूटी पार्लर वही हुयम ब्यूटी पार्लर इतने मां टेंशन में पयो मरा ए तू वने ब्यूटी पार्लर असा डेंबाणी परिवार चालीसगांव डिस्ट्रिक्ट जलगांव महाराष्ट्र में ही एकड़ो नंढो वीडियो ठाइण जो प्रयत्न कयो आ। असा ही पहिरियों दफ़ो ठायो आ। ही वीडियो ताके कियां लगो यो तां के YouTube ते लाइक सब्सक्राइब करे ए कमेंट करे बुधाइंदा। हिन वीडियो में असाजो उद्देश्य कंहिंजी भावना दुखाइण जो ना है बल्कि कॉमेडी करे सबनी के खिलाइण जो उद्देश्य है। हलो हाणे जाम नाटक कयो